नहमदु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे त हर हिकु बीमारी जो इलाजु ऐं गुनाहनि जो इलाजु कहिड़ो आहे उन जे बारे में तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। त प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त हर बीमारी जो इलाजु आहे ऐं गुनाहनि जो इलाजु बख़्शिश तलब करणु आहे। असांखां जॾहिं गुनाह थी वञे त असां फ़ौरन अल्लाह पाक जी दरबार में अचूं ऐं पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब करियूं। ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स हर ॾींहं में अल्लाह ताला खां 2 मरतबा पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब नथो करे त यकीनन उन माण्हू पंहिंजे पाण मथां ज़ुल्म कयो। त प्यारा दोस्तों, असांखां जेकॾहिं गुनाह थी वञे त असां अल्लाह जी दरबार में अचूं ऐं पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब करियूं। यकीनन अल्लाह पाक असां तव्हांखे माफ़ु फरमाईंदो ऐं अल्लाह पाक असां तव्हांखे गुनाहनि खां महफ़ूज़ फरमाए, गुनाहनि जे कमनि खां बचाए। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।